घणो उदास न थीजो, उझाइजी न वञी। वॾो जहान आ ग़म जो, विञाइजी न वञी। असीं प्यार करण वारा माण्हू, इक़रार करण वारा माण्हू। उस्ताद बुख़ारी, सिंध जो मशहूरु शाइर उस्ताद बुख़ारी, संदसि असुलु नालो अहमद शाह बुख़ारी, 16 जनवरी 1930 ते ॻोठ ग़ुलाम चांडे, ज़िले दादूअ में सैयद हाजन शाह जे घर में ॼाओ। 1944 में सिंधी फाइनल पास करे 1947 में उस्ताद मुक़ररु थियो। 1964 में सिंध यूनिवर्सिटी मां सिंधी अदब में MA कयईं। 1967 में गवर्नमेंट कॉलेज लाड़काणे में लेक्चरर मुक़ररु थियो। आख़िर में प्रोफेसर जे उहिदे तां रिटायर कयईं। पाण सिंधी ॿोलीअ जे बहितरीन ऐं जदीद शाइरनि में पहिरें सिफ़ जो शाइर हो। खेसि मञता तौरु तमामु घणा एवार्ड ऐं एज़ाज़ मिलिया। गीत असांजा, जीत असांजी, ही गीत गुलाबी ॿारनि जा, ओतूं जोतूं, कूकणिया कल्याण, सोचूं बुणका वाका, लहर लहर दरिया, कारे ककर हेठि धरती सरती, न कमु निबिरियो न ग़म निबिरियो, मांदी थी न मारवी, वलवलो ऐं वोक, मेला मलाला, वतन ऐं वेसा, गुलदस्ते में गीत, बुख़ारीअ जा कता, पेर न हटनि पोइ ते, धूड़ दिलि ते दर्द जी, घिड़िया से चढ़िया, ही गजरा ही गोला, हड़ई हेज वतन जा, ॻाए पियो जाॻाए पियो, तड़ तड़ ते ॾियां ॻाल्हियां। ऐं ॿियनि किताबनि जो शाइर उस्ताद बुख़ारी, जंहिंजी शाइरीअ खे तमामु घणनि फ़नकारनि ॻायो आहे। सिंध जो ही ॿ अवामी शाइर 9 अक्टूबर 1992 ते वफ़ात करे वियो। संदसि आख़िरी आरामगाह दादू शहर में आहे। इहे ॿहकियूं ॿहकियूं ॻाल्हियूं बख़्श कजां, मूंखे मोहबत जो अथई मउ सुहिणा, हिकु मौत मुए जो भउ सुहिणा, ॿियो तोखां नथो थिए ढउ सुहिणा। हिन जीवन जे चौवाटे ते के यार मिलिया हुआ कुर्ब मंझां, वक़्त जो अहिड़ो वाह वरियो को काॾे वियो को काॾे वियो। हिकु ॿेड़ी हुई सा ॿुॾंदी वई ऐं ताक उन जा तरंदा विया। हिकु वलर हुयो सो विछड़ी वियो को काॾे वियो को काॾे वियो। असांखे फ़लसफ़ो ख़ुशी ऐं ग़म जो न सम्झायो। खिलणु आयो त खिलंदासीं, रोअणु आयो त रोईंदासीं। हयाती ऐं मौत जे मसइलनि खां न डेॼारियो। हयाती हूंदी त जीअंदासीं, मौत आयो त मरंदासीं। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।